बाजोड़ में JUI जे धमाके में मार्च वारनि जो अंग 56 थी वियो आहे। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर धमाके सबब ज़ख़्मी थियल वधीक 3 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे। धमाके वारे हंधां शाहिदियूं हथ कयूं आहिनि। एडिशनल IG CTD जो इहो चवणु आहे। अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। बाजोड़ में JUI जे धमाके में मार्च वारनि जो अंग 56 थी वियो आहे। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर धमाके सबब ज़ख़्मी थियल वधीक 3 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे। एडिशनल IG CTD जो चवणु आहे त धमाके वारे हंधां शाहिदियूं हथ कयूं वियूं आहिनि। बाजोड़ में JUI जे धमाके में मार्च वारनि जो अंग 56 थी वियो आहे। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर धमाके सबब ज़ख़्मी थियल वधीक 3 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे। बाजोड़ में JUI जे धमाके में मार्च वारनि जो अंग 56 थी वियो। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर धमाके सबब ज़ख़्मी थियल वधीक 3 ॼणनि जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी आहे।